नाज़रीन जोही खां सां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रुधनानी। रिपोर्ट मूजिब पुलिस एहलकार तरफा कोरोना की आड़ में सोशल वर्कर और दुकानदार फयाज़ जतोई मथा तशद्दुद खिलाफ मखदूम बिलावल पाक खां हथन में प्ले कार्ड खणी महरुल्ला जमाली, अब्बास विगियो, जाहिद चन्नो, आमीन विगियो और बेन की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे अवामी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। इन मौके ते मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो SHO दुकानदारन मथा तशद्दुद करे शहरन और दुकानदारन से नाइंसाफ़ी करे रहियो आहे, जॾहिं त पुलिस एहलकारन जो कम आवाम के तहफ़ुज़ फराहम करण आहे। हिनन SSP दादू का मुतालबो कयो आहे त पुलिस एहलकारन खिलाफ कानूनी कार्रवाई करे दुकानदार वापारन से थियल नाइंसाफ़ी जो नोटिस वठी दुकानदारन से इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जारी रहंदी। बंद कयो।